जिते समूरी सिंध सहाफ़ियुनि लाइ मक़तलगाह बणियल आहे, उते ख़ैरपुर ज़िलो बि उन जी लपेट में आयल आहे। ठरी मीरवा सां तालुक़ रखंदड़ ख़ानगी टीवी चैनल जे रिपोर्टर सीनियर सहाफ़ी एडी शर राति देर सां नामालूम माण्हुनि हथां बेदर्दी सां क़त्ल थी वियो, जंहिं जो लाश ठरी मीरवा वेझो अलियाबाद ॻोठ भरिसां हथ आयो। मक़तूल सहाफ़ी एडी शर खे कुहाड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। एडी शर जे क़त्ल जी वजह हिन वक़्त ताईं साम्हूं अची न सघी आहे, जॾहिं त पुलिस शक जी बुनियाद ते जे दोस्त सहाफ़ी नियाज़ बादामी समेत 5 ॼणनि खे हिरासत में वरितो आहे, जिन खां जांच हलंदड़ आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ सहाफ़ी तंज़ीमुनि जा अॻवान ऐं कारकुननि सुई गैस जे मुख्य चौक ते लाश रखी सुबुह खां एहतजाज ते वेठल आहिनि। यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सहाफ़ी इत्तेहाद तरफ़ां धरणे में शरीक थियल अॻवाननि जो चवणु आहे त जेसीं ताईं पुलिस केस जा सही सबब ऐं क़ातिल ज़ाहिर करे गिरफ़्तार न कंदी, उन वक़्त ताईं एहतजाज जारी रहंदो। मक़तूल सहाफ़ी एडी शर वालिद जी वफ़ात खां पोइ 5 भेनरुनि ऐं पोड़ी माउ समेत पंहिंजे औलाद जो अकेलो सहारो हो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे पुलिस फौरी तौर क़त्ल जा सबब ऐं क़ातिल ज़ाहिर करे वारिसनि ऐं सहाफ़ियुनि जे ज़ख़्मनि ते मरहम रखे। कैमरा टीम सां गॾु मुज़फ़र शर, अकरी चौधरी, कोशिश डिजिटल।